भली कार चवंदासीं नाज़रीन। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। हैदराबाद में DIG हैदराबाद सकाफ़ती तकरीबुनि खे फुल प्रूफ सिक्योरिटी ॾियण जो हुकुम जारी करे छॾियो आहे। अहम ख़बर आहे असां शेयर कंदासीं। प्रेस क्लब ऐं सकाफ़ती तकरीबुनि वारनि हंधनि ते सिक्योरिटी यकीनी बणाई वञे, DIG जो इहो चवणु आहे। असां ख़बर शेयर करे रहिया आहियूं। अहम ख़बर आहे हैदराबाद खां DIG पारां सकाफ़ती तकरीबुनि खे फुल प्रूफ सिक्योरिटी ॾियण जो हुकुम ॾिनो वियो। प्रेस क्लब ऐं सकाफ़ती तकरीबुनि वारनि हंधनि ते सिक्योरिटी यकीनी बणाई वञे, DIG जो इहो चवणु आहे। तफ़सील मालूम कंदासीं। हैदराबाद में नसीर चनो असां लाइन ते मौजूद है। जी नसीर, छा चवणु आहे DIG हैदराबाद जो? जी अली रज़ा, DIG हैदराबाद तारिक रज़ा धारे जो सकाफ़ती ॾियार जे मौक़े ते पूरी रीजन में मुनक़द थींदड़ तक़रीबुनि ऐं रैलियुनि खे फुल प्रूफ सिक्योरिटी फराहम करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। हैदराबाद रीजन जे समूरनि SSPs खे हिफ़ाज़ती इंतज़ामनि बाबति मुकमल सिक्योरिटी प्लान पर तरतीब ॾियण जी हिदायत कई वई आहे। उन सिलसिले में DIG हैदराबाद तारिक रज़ा धारे जो चयो आहे त तइलीमी इदारनि, प्रेस क्लब या ॿियनि हंधनि ते जिते बि जेके सकाफ़ती प्रोग्राम थी रहिया आहिनि या रैलियूं निकिरी वियूं आहिनि, उते सिक्योरिटी खे यकीनी बनायो वञे। स्नैप चेकिंग ऐं पिकटिंग समेत सिक्योरिटी मेयर्स खे यकीनी बणायो वञे। अहम चौकनि, दाख़िली ऐं ख़ारजी रस्तनि ते पिणु पुलिस जो जेको गश्त आहे उहो वधायो वञे ऐं जेके बि रैलियूं वग़ैरह सकाफ़ती हवाले सां निकिरी रहियूं आहिनि उन्हनि खे फुल प्रूफ सिक्योरिटी ॾिनी वञे। जी ठीकु आहे, अवां जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।